असां इहो ई असां बि ॼाणणु चाहियूं था त हाउ डिड यू सर्वाइव, मतिलबु हीअ त वॾियूं ख़तरनाक पीक्स आहिनि, तव्हां सर्वाइव कीअं कयो ऐं सभ खां टफेस्ट पीक तव्हांजी कहिड़ी हुई जंहिं ते तव्हांखे लॻो त हाणे टफेस्ट त एवरेस्ट हुई, ऑफ कोर्स एवरेस्ट टफेस्ट हुई। माण्हू मरनि था, मुंहिंजा दोस्त मरनि था, ऐं ॾिठा मुंहिंजो हथु भॼंदे आउं ॾिठो, वरी उहो ठीकु थी वियो। टफेस्ट त इहा हुई, लेकिन हर जबल जो हिकु पंहिंजो न ॾुखियो बि आहे ऐं सुठो बि एंगल आहे। एवरेस्ट वाज़ द टफेस्ट पीक, छो जो उते माण्हू उन दौरान तव्हां पंहिंजा दोस्त कॉलीग्स बि जेको आहे उन्हनि खे जान विञाई जो ॾिठो? यस, 2 माण्हू, हिकु इंडिया जो हुयो, हिकु हंगरी जो हुयो, जेके असां जंहिं 2 महीना मूंखे एवरेस्ट ते 2 महीना लॻा। सो 2 महीना अगरि आउं तव्हां सां गॾु आहियां त हिकु बॉन्डिंग ऑटोमेटिकली ठही थी वञे। त उन 2 महीननि खां पोइ आउट ऑफ नो वेयर अॻिले ॾींहुं जॾहिं तव्हां मथे चढ़ण ते वञो था समिट ते, ऐं उते तव्हांजी डेथ थी वञे त हाउ यू विल फील कि हिकु माण्हू जेके 2 महीननि में असांजो राब्तो घर वारनि सां न हूंदो आहे, नेट न आहे, हुते कुझु बि न आहे। सो असांजो या जेको मुंहिंजो घर वारी फैमिली आहे उहो जेको मूंसां क्लाइंबिंग थो करे, सो असां 2 महीननि में हिकु नई फैमिली ठाहियूं था, ऐं 2 महीननि में असां हर शइ ख़बर थी पए तव्हांखे वणे छा थो, नथो वणे। ऐं लास्ट मोमेंट ते जॾहिं फाइनल सक्सेस वारो टाइम आहे, उते तव्हांजी जान हली थी वञे। ऐं इहो कॉमन आहे एवरेस्ट ते, छो जो उहो बुलंद आहे। मां ॻाल्हि थो कयां आसान सिंधी ज़बान में, जॾहिं तव्हां इस्लामाबाद खां कराची या कराची खां जॾहिं इस्लामाबाद वेंदा आहियो या चलो दुबई बि वेंदा आहियो, जंहिं हवा ते जहाज़ वेंदो आहे न, असां उते वेंदा आहियूं। सो उहो जहाज़ 2000 तक़रीबन 30,000 फीट 30,000 फीट जी बुलंदी ते वेंदो आहे। त एवरेस्ट जी हाइट जेकी आहे उहा 30,000 फीट